अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सोजरो न्यूज़ में भली कार। ब्यूरो चीफ घोट की कादी अयाज कलवार की ख़बर मूजिब मीरपुर माथेलो में प्रेमी जोड़े जो तहफ़ुज़ न मिलण खिलाफ़ एहतजाज। 3 ॾींहं अॻु मीरपुर माथेलो जी अदालत में प्यार जो परिणो कंदड़ जोड़े ग़ुलाम हैदर मलिक ऐं सायरा सोलंकी एहतजाज कयो। सायरा सोलंकी उन मौक़े ते चयो त मूंखे कंहिं बि अगवा नाहे कयो, मां रज़ा ख़ुशी सां ग़ुलाम हैदर सां प्यार जो परिणो कयो आहे। मुंहिंजा माइट नसीम सोलंकी, वकार सोलंकी, अली मुराद, अली अहमद ऐं ॿिया मुंहिंजे मुड़ुस ऐं संदसि भाइरनि ख़िलाफ़ कूड़ा केस दाख़िल कराए रहिया आहिनि। उन मौक़े ते ग़ुलाम हैदर सोलंकी चयो त प्यार जे पढ़ण बाद सायरा जे माइटनि असांखे माराइण लाइ माण्हू छॾिया आहिनि। मुंहिंजा भाइर कराची जे इलाइक़े औरंगी में कमु सांगे रहियल आहिनि। उन्हनि खे बि ॼाणायल जवाबदार पुलिस मार्फत तंग करे रहिया आहिनि। असांजी ज़िंदगी खे ख़तरो आहे, असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो।